अस्सलाम वालेकुम नाज़रीन लाइव सच्चाई न्यूज़ स्टूडियो मां अवां सां अवां जो मेज़बान कमांडो पंवर मुखातिब आहे। हिन वक़्तु असांजे हिन सच्चाई न्यूज़ स्टूडियो में हितां जो मधी जी शहर सां तालुक़ु रखंदड़ मीराणी बिरादरी जो नौजवान अदनान मीराणी जेको आहे असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त हिन तां हल हवाल वञूं। भाऊ अदनान, तव्हां कहिड़े हवाले सां सच्चाई न्यूज़ स्टूडियो में आया आहियो? जी असां हिन हिसाब सां आया आहियूं। असांजो अर्ज़ु इहो आहे, शहर मुख़्तसिर महल आहे जेके मीराणी महल आहे, पठाण महल आहे, कलोड़ा महल आहे, जूणेजा महल आहे, इन खां कई मुख़्तसिर क़ौम आहिनि जंहिंमें मंछातूं बि हलनि थियूं, जुआ जा अॾा बि हलनि था। उन खां अलावा आई सीरोन वग़ैरह बि हले थी, चर्स बि हले थो, शराब बि सरेआम हले थो। इन खां अलावा ॿिया गुंडागर्दी कई आहे, दाड़ाफुर डेली रोड ते। भाऊ अदनान, हिन वक़्तु जेका शहर में ख़ासि करे इन हवाले सां त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे रिपोर्टूं थींदियूं रहियूं आहिनि त भई मंशात हले थी, जुआ हले थी, पर हले किथे थी? मंशात कहिड़ी जॻह ते हले थी? केरु माण्हू आहिनि जेके हलाइनि था? जी जेकी मंशात हले थी, जाते ताते हले थी मंशात। इहा मंशात जी ख़बर सिर्फ़ु सॼी पुलिस खे हद खां बेअंदाज़ ख़बर आहे। मदर जी पुलिस जेकी आहे तमामु घणी उन जा हालात ख़राब थी चुका आहिनि। मदर जी पुलिस उन्हनि सां रलिजी सलिजी कंपनियूं बि करे थी, उन्हनि सां मेला बि करे थी, उन्हनि खां रिश्वत बि खाए थी, ऐं जेके दाड़ा फुड़ियूं हणनि था, जेके गुंडा आहिनि उन्हनि सां गॾु रहे थी, उन्हनि खां पैसा बि वठे थी। ऐं जिते जुआ जो अॾा खुलिया पिया आहिनि, टिकिरियूं खुलियूं पियूं, उन्हनि ते उतां बि भताखोरी वठे थी। उन खां अलावा को बि एक्शन पुलिस न आहे खणी उहो चुकी। ठीकु आहे, माना ॾिसो न, इहा त आम ख़बर आहे, माना आम तरह सां इहे ॻाल्हियूं पियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। तव्हां निशानदेही त कयो न त किथे मंशात हले थी, जुआ किथे हले थी? मंशात हिते हले थी, मंशात मीराणी महलाम बि हले थी, कलोड़ा महलाम बि हले थी। महिलाउनि में हले थी कि हले कहिड़ी जॻह ते? जी हले थी मंशात पोस्ट ऑफिस खां परतऊं वञ त हिते पठाण बिरादरी बि हलाए थी मंशात, मीराणी बिरादरी बि हलाए थी, जूणेजा बिरादरी चौंक ते थी हलाए, लबे बहिराणे चौंक ते। उहो ठीकु आहे, पर नाला त ॿुधायो न साईं, त हलाए केरु थो? या उताक ॿुधायो, उताक में थी हले, दुकाननि में थी हले? जी उहे नाला वाज़िव कंदासीं त तमामु घणो वरी हिते पोइ डेली अचिणो पवंदो। हिते डेली बयान ॾिबा जाते ताते समूरी सिंध जे हिसाब सां। असांखे घणो दुख सूर आहे जेके सिंध में आफ़तूं अचनि थियूं। असांजा नौजवान जेको तबिको आहे नशे जे तरह बि लही चुको आहे। ऐं उन खां अलावा हाणे हिते तव्हां ॿुधायो त जेका मंशात हले थी त उहा उताकनि में थी हले, दुकाननि में थी हले, राति जो थी हले, ॾींहं जो थी हले, उनजो तरीक़ेकार कहिड़ो आहे? खुफ़िया कहिड़े अंदाज़ में? जी उनजो तरीक़ेकार ईअं आहे, मंशात जा अॾा खुलिया पिया आहिनि, के दुकाननि ते बि हलनि थियूं, के कहिड़े हिसाब सां था हलनि, के ओताकनि में बि हलाइनि था, के साईंअ खे चवां घुमंदा फिरंदा बि वतन था हलाइनि। हर कोई ईअं चवंदो आहे बाबा त मंशात हले थी हले थी। का तव्हां वटि कहिड़ी शइ आहे जेका हिते खणी आहे? असां इहो ई त असां बि सॼो ॾींहुं चवंदा हुआ हिते मथे जीअं मंशात थी हले, जुआ थी हले, मंशात हर माण्हू चवे थो। माना मंशात किथे थी हले, कीअं कहिड़े तरीक़े सां थी हले? मंशात इन तरीक़े सां थी हले। मंशात जेके बि माण्हू आहिनि, इलाही क़ौमनि जा माण्हू आहिनि, मां सभिनि जा नाला केतिरा खणा, इलाही नाला तव्हां न खणो यार, हले कहिड़े तरीक़े सां थी? ईअं दुकान खोले वेठा आहिनि, जेको अचे थो मिले थी, कहिड़े तरीक़े सां थी मिले? मंशात इन तरीक़े सां थी हले, जेकॾहिं हीरो न आहे त पोइ उनखे नंढा छोकिरा मोकिलीनि था, उहे हलाइनि था। जेकॾहिं ॿियो ज़मानो आहे त यार तफ़सील सां ॿुधायो न। मिसाल आहे, मूंखे मंशात माना मां वापराईंदड़ आहे, ठीकु। हाणे मूंखे मंशात खपे, मां नओं माण्हू आयो आहियां, मंशात खपे, कीअं माना मूंखे ॾींदा? छा कहिड़ो तरीक़ो अपनायो? जी तव्हांखे मंशात घुरबी आहे त कहिड़े बि चौंक ते वेंदव, छड़ो कंहिं बि माण्हूअ खां पुछंदव। जेके शहर में हालात था हलाइनि उहा नंढे ॿारनि खे बि ख़बर आहे त हे छा ज़मानो आहे, छा न आहे। तव्हां कहिड़े बि हिसाब सां जेकॾहिं चर्स वठिणो अथव त पोइ वेंदव त हुतां खुलिया पिया आहिनि, कंहिंखां बि पुछंदव तव्हांखे हर शइ किथे वेंदा? की मां हितां जो माण्हू आहियां, हेतिरे त अशी ॾाढी थी वई, मूंखे त किथे नज़र ई कोन थी अचे, त मां त वञा थो, किथे वञा मूंखे ॿुधायो। हाणे जेको इहो तव्हांजो चवणु आहे, हिन वक़्तु बि ॿुधाईंदासीं। असां हिन वक़्तु आया आहियूं हक़ सच जे हिसाब सां। हक़ सच में को सच को इंकशाफ़ त कयो, निशानदेही कयो। हाणे मूंखे मंशात खपे, मूंखे तव्हां उहो तरीक़ो ॿुधायो त कीअं मूंखे मिलंदो? जी मंशात जो तरीक़ो इहो आहे, हिन वक़्तु जेको धड़ाधड़ अरूज ते आहे मंशात में, उहो हिन वक़्तु अयू जतो ई आहे। अयू जतो ई आहे। ऐं ॿियो बिलावल कलोड़ो आहे, जेके धड़ाधड़ मदे जी शहर में मंशात हलाए चुका आहिनि। माना जेके जाते फ़ोन था कनि उहा उते मिली थी वञे, राब्ते जे हिसाब सां गाॾियुनि ते पुॼाइनि था। हर मंशात, हर ज़मानो, व्याजखोरी, ॿियों टियों ज़मानो,
हर मदद जी हले तो जंहिं वजूद माना अखि नाॾो हर शइ बीठी आहे उन वजूद बि पुलिस नथी सम्झी सघे न को अवाम थो सम्झी सघे इन ॻाल्हि खे। अच्छा त मंशियात जेको आहे उहो ट्रकनि में था खणीजनि, गाॾियुनि में था खणीजनि, पुठिएं दफ़े मायूं 4 पकड़ियूं हेॾे जेको आहे तो सखर में, उहा छा माजरा हुई उहो बि त ॿुधायो। जी मंशात इन हिसाब सां थी पकड़िजे, हे जेकॾहिं कोटिया वञनि खणी कीअं था अचनि हिते? खणी पोइ इन हिसाब सां था अचनि, जा उन्हनि खे मायुनि खे था खणाइनि कारुनि ते त थी सघे थो पोइ मायुनि जी CID थी वञे, पकड़िजी थी वञनि, जा वरी ॿिए हिसाब सां था खणनि। फ़क़ीर ॻोठ जा बिरोही आया, ट्रक खणी आया गॾनि जी, हेठां हुयसि छड़ी मंशात चर्स थी अफ़ीम, उहा गॾा छॾे ॾिनो, उहे मदे जी फिरनि पिया। मंशात उहा उते वरी पोइ हिसाब सां रेज़िकी बि हलाइनि पिया था। 500 जी मंशात चर्स बिरोही काथे हलाईंदा आहिनि? बिरोही फ़क़ीर फ़क़ीर ॻोठ बिरोही आहे, मदे जी जो होसपास उते बि आहे। ॿियो तराई ॻोठ सरदारी शहर आहे, उन वक़्तु बि उते हले थी मंशात सरियाम। उतां जी बि डीले सीले हिते मदे जी बि अचे थी। ऐं उन खां अलावा पुलिस जेकी आहे मोबाइलनि ते हथियार बि खणे थी, मंशात बि खणे थी, पंहिंजा किरावा वठे थी उन्हनि खां। ऐं ॿियो इहो चवणु आहे ख़ासि करे जेकी मदे जी पुलिस फोर्स आहे, असां गवर्नमेंट खे इहा ई अपील था कयूं ज़िले शिकारपुर जे ऑफिसर खे त मदे जी शहर में एॾो अमुन आहे, एॾो असांखे सुकून कराइणु खपे। ऐं असांखे इहा ई अपील आहे त मदे हिते जेको आहे मीराणी महले में ऐं पठाण जेका पोस्ट ऑफिस हिते केरु थो हलाए? हिते पठाण बिरादरीअ जा माण्हू हलाइनि था। हा त को नालो त हूंदो? नाला के ई आहिनि, बटन जा खणूं था। हिन वक़्तु नालो आहे दरगाही पठाण जो पुटु आहे, काठियुनि जी मडी बि खयूं बीठो आहे, ऐं उहा लेन क्लियर कयूं बीठो आहे, उहो बि हलाए थो, व्याज बि हलाए थो, ॿियों टियों ज़मानो हलाए थो। ऐं हेॾो अचु त ॿियों टियों ज़मानो जोणे जा बि आहिनि, चौंक जोणे जो बि आहे, उते बि सरियाम जुआ थी हले, पुलिस सरियाम पैसा वठे थी। ऐं हिते जेको आहे हिते असां वटि मदीजीअ में घणे तणे त बदनाम मीराणियुनि जो मेलो हूंदो आहे, उते किथे हिते स्कूल में बि कुझु शयूं आहिनि, इहो छा माजरा आहे? जी जी मीराणनि जो बि नालो बदनाम हूंदो आहे। जेके बचे शहर मंशात हलाइनि था, पुलिस खे 2-3 रुपया ॾियूं, पुलिस खे ब्लैकमेन कयूं, अवाम खे ब्लैकमेन कयूं, हलायूं बीठा आहिनि। मीराणी बिरादरीअ जो बि नालो आहे, पोइ उहो मिड़ई पोइ गुज़रब सफ़र जो मिसाल पोइ मंशात 1300 जी खणी आया, 1500 जी हलायूं, हुन 200 जी संगत ॾे वई, 100 ॾेढ बचो त अहिड़े हिसाब सां। हा त उते केरु थो हलाए भाऊ? उते बि ईअं पोइ मूं जहिड़ो थियो जां, तूं जहिड़ो थियो जां, अहिड़ो अहिड़ो ॿियनि जा नाला वठो था त उते मीराणियुनि जो बि त वठो न। तव्हां ख़ुदि मीराणी आहियो लॻे ईंदो त तव्हां पंहिंजनि खे ढकियो था, ॿियनि खे बाक़ी। जी जी मीराणी बिरादरीअ जो जेको मेन मुख आहे, जेको मंशात खरोस आहे, उहो साईं खे चवां उनजो लाहौती नालो आहे। लाहौती नाले सां मशहूरु आहे। लाहौती अदड़ो नालो अथसि, जेको सॼी मंशात हलाए थो ईदगाह जी। हा त कहिड़ी जॻह ते हलाईंदो आहे? उहो ईदगाह में हलाईंदो आहे, ईदगाह जे वट ई बीठो हूंदो आहे, जा चौधारी फिरंदो बि आहे। इस्पताल मदे जी बि ड्यूटी अथसि, चौकीदारी उते बि फिरे घुमे थो, हुते हुते ज़मानो वरी इहो लेन हिते कवर बि कयूं बीठो आहे। अच्छा त भाऊ जेको मूंखे ॿुधायो त जेके आम मां हिते जेके हीरोइन अचनि था त इन्हनि खे भला इहे पाण वठी ईंदा आहिनि या इहे ख़ुदि हिते ईंदा आहिनि? बसि जेकॾहिं हे सिलसिलो हलेनि थो रंग राज़, पोइ हिकिड़ो वठी आयो त ॿिए खे ॿुधाए त हेॾे ज़मानो हले थो त पोइ हेॾे माना हर को पोइ वधंदो थो वञे सिलसिलो। हाणे हिन बावजूदि असां ई तो सोचूं था त हे जेके हीरोइन बि तमामु घणी चोरी बि कनि था, उन्हनि खे पुलिस बि छॾे थी ॾिए, पुलिस बि नथी खणे। उहो ठीकु आहे, पर हीरोइनिन खे जेके मंशात फ़रोश आहिनि उहे माना ओॾो खणी ॼाणी वाणी हिते ईंदा आहिनि त जीअं हिननि जो कारोबार ग्राहक आहिनि न हिननि जा, त उहे माना हिननि खे वठी ईंदा आहिनि या ख़ुदि उते का पाबंदी लॻंदी आहे त हे ख़ुदि ॻोल्हे ॻोल्हे हिन इलाइक़े में पहुचंदा आहिनि? हाजी हितां जा बि वञनि था, कंहिंखे खणाइनि था, कंहिंखे खपंदी आहे त वरी उहे उते बि खपाइनि था, वरी हेॾे बि। हीरोइन हिते कीअं था अचनि यार? ॿाहिरियों जा हीरोइन आहिनि, हितां जा न आहिनि, हेॾे कीअं था अचनि? ॿाहिरों जा हीरोइन हिन जे करे हेॾे था अचनि त हिते तमामु सख़्ती बि कोन्हे। उहो ठीकु आहे, माना अचनि कीअं था? अचनि इहे जेके जातों उन्हनि खे यार मदे जी कहिड़ी ख़बर आहे? हिकिड़ो माण्हू कंदकोट जो आहे या घोटकी जो आहे, को हैदराबाद जो आहे, उनखे कहिड़ी ख़बर त मदे जी में कुंड में हीरोइन थी हले? जी उन्हनि खे ईअं थी ख़बर पइजी वञे, जेकॾहिं हिकिड़ो वठी थो वञे त पोइ कुलियुनि खे ॾस ॾिए थो त हिते फलाणे जॻह ते मिले थी, हेॾे सुकून बि आहे, हे ज़मानो आहे, पोइ हितां खयूं था वञनि। उन्हनि खे कोई चवे बि नथो, न पुलिस थी चवे न छा थो चवे। जेके ॿधी था खणी वञनि उहे हिफ़ाज़त था निकिता था वञनि। जेकॾहिं हे जेके आम हीरोइन थकल हीरोइन उहे पोइ वया कंहिंजी चोरी कयूं, मस्जिद मां वाल पटियूं, वाल 20 रुपए जो बि न, मस्जिद वरी महिनत कराईंदा त 250 रुपया ख़र्च इहो बि थी वेंदो न। अच्छा भला हे ॿुधो थिए त वेगन ते माना भरे वेगन भरे हिते सखर मां खणी ईंदा आहिनि, इहो छा आहे?
हा इन बि कनि था के वेगनियूं मदईजीअ जी नेंदेरे पुॼायूं मदईजीअ मां कढियूं मदई नेंदेरे वारा वरी ॿिए ॻोठ कढियूं वेगननि ते कोच हेॾे जो ज़मानो हेॾो जो होॾे होॾो जो हेॾे। हाणे जेको ॿियो नौजवान तबिको लथा आहिनि नंढी नंढी उमिरि जा नशे ते लही विया आहिनि इन्हनि जो ॾाढो इहो था चऊं त असांखे अरमान आहे असांजा भाइर आहिनि सिंधी आहिनि उन खां अलावा जेको आहे सो नौजवान आहिनि इन्हनि जो हालो ॾाढो तमामु ख़राबु थो गुज़रे ऐं ॿिए बि कंहिं समूरी सिंध में जेके बि अॾा मंछात जा आहिनि इन्हनि ते ख़ासि करे ख़ासि असां वज़ीर आज़म पाकिस्तान खे इहा ई अपील था कयूं जेके बि सिंध में नशा हलनि था इन्हनि ते ख़ासि करे अपील आहे असांजी त इन ते एक्शन कयो आहे इन अच्छा ठीकु आहे भाऊ त हाणे भला जिते जुआ हले थी त उन्हनि जी का निशानदेही कयो त कहिड़ी कहिड़ी जाइ ते थी हलनि जुआ 3-4 लबे मिराण ते अॾा हलनि था 3-4 नाके ते बि अॾा हलनि था आहिनि जंहिंमें असां जांच कबी ॿियो कमांडो बिरोही आहे फ़क़ीरपुर जो उहो बि मंगरे जे पेट्रोल पंप जे साम्हूं सरेआम हलाए थो जुआ मंछात ऐं ॿियो उन खां अलावा ॿियूं कई क़ौमां आहिनि जेके असो हलाइनि थियूं इहो ज़मानो। जूने जा चौक ते चवंदा त 5 यार जुआ जा अॾा आहिनि त उहे कहिड़ा आहिनि 5 उहे मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि पोइ उन्हनि मां हेठियां संभालनि था जेके वाठ आहिनि उन्हनि जी का नालनि जी ख़बर हिन वक़्तु कोन पई आहे कहिड़ा आहिनि जेके यादि आहिनि से मां वाज़े कया हाणे जेको आहे सो हिन वक़्तु मदईजीअ में जेको व्याज हले थो व्याज ते ग़रीबनि जा जुगा बि बर्बादु था कनि ग़रीबनि खे लॾाइनि था मदईजीअ में सरेआम व्याज थो हले ऐं इन बावजूद बि को एक्शन खयूं वञे व्याजनि जी। ठीकु आहे त हितां जेका मदई जो मौजूदु एसएचओ आहे तालिब हुसैन उहो भला हिते मंशात फ़रोशनि था गॾिजी उन्हनि जूं दावतूं खाए थो या छा बसि जी मदईजीअ में जेको हिन वक़्तु तालिब कोड़ी एसएचओ रखियल आहे उन जा जेके ॿिया वाठा आहिनि उहे बि पहिरें नंबर जा रोल पार्टी माण्हू आहिनि जेके जातऊं पोइ अचे थो काथऊं कारवाई कयूं बीठा आहिनि ऐं जेको तालिब कोड़ी एसएचओ आहे इहो ख़ासि करे कुलनि मंछातनि ऐं ॾुआरनि सां मिलियल आहे ऐं मंछात बि पाण थो पुॼाए ऐं मंछात एतिरे क़दुरु मंछात अधु त मंछात थाणे में पई आहे जंहिंमें थाणे में को पुलिस जो तवजो कोन्हे को मंछात थाणे ताईं माण्हू खयूं था वञनि पोइ जेके खणी आहे त हितां ई वतियूं हलिया था वञनि इहो ज़मानो हिन पुलिस जो बि को मंछात तवजो कोन्हे को। अच्छा हिते जेके जुआ जा अॾा आहिनि त उते पुलिस घणी मंथली वठंदी आहे का आहे ॼाण ऐं कहिड़े तरीक़े सां वठंदी आहे डायरेक्ट वठंदी आहे या विच में के हूंदा आहिनि माण्हू जी पुलिस जेको आहे सो मंथली अहिड़े हिसाब सां थी वठे पाण बि कोन थी वञे उन जा माण्हू जेके आहिनि उहे उते मंथली वञनि था वठणु उन्हनि खे वरी मंथली पुलिस जे लाइ ॾिए थो उहो भताखोरी जेको जुआखोरी हलाए थो उहो माना ॾिए थो मंथली पुलिस खे ख़ासि करे अॻम त कहिड़े तरीक़े सां थो ॾे तरीक़े इन सां थो ॾिए पोइ या फ़ोन ते पोइ माण्हू मोकिलीनि था त पोइ उन्हनि कन्फर्म आहे कुझु ॿुधूं था त को विच में साफ़ ई बि कंहिं रोल प्ले कंदा आहिनि छा इहा बि आहे छा ॿुधूं था साफ़ ई जेके आहिनि साफ़ ई बि तमामु घणी टुक कयूं वेठा आहिनि हिन बि आहिनि हिन वक़्तु जिते बेनज़ीर जा पैसा निकिरनि था उतां बि वठनि था पैसा ऐं जेको आहे सो जिते जुआ हले थी उतां बि वठनि था पैसा त असां तव्हांजो वीडियो मथे यूज़ कंदासीं ऐं जेकॾहिं ॿियो अहिड़ो ज़मानो आहे उतां बि वठनि था मंछातनि जे अॾनि तां बि वठनि था जिते फुर दाड़ो थी थिए उहा ॻाल्हि दफ़नाए लिकाए रखनि था उहो बि बयानु पैसा वठी पुलिस बि पैसा ॾियनि थी अवाम बि पैसा उहो पोइ अकुस सचु नथा वाज़े कनि। डिप्टी कमिश्नर त न आहियो जेका डिप्टी कमिश्नर हलाईंदो आहे ID पोस्ट जी असां हाणे हिन वक़्तु पहिरियों दफ़ो आया आहियूं इनशा ताला हाणे ईंदा रहंदासीं असां पंहिंजो जेको बि बगनंबरी हले थी मुल्क जा पंहिंजो खणी भाउ हुजे असां हक़ सचु पिया चवंदा रहंदासीं भले असांजो सिर वञे त वञे शहादत थी असां घुरंदासीं ऐं जेके बि आहे जिते गवर्नमेंट बि जेको आहे सो ना ख़िलाफ़ी करे थी अवाम सां उन नाले बि चवंदासीं अवाम लुटमार करे थो जेको आहे सो अवाम खे ई त उनखे बि चवंदासीं त हे छा आहे तव्हांजो कमुकारु हे त असां सिधो अवाम जो ई नुक़सानु आहे तव्हां अवाम थी करे असांखे ई तव्हां नुक़सानु जो ऐं जेकॾहिं पुलिस हूंदी जेकॾहिं कोई बि हूंदो असां हक़ु सचु पिया चवंदा ईंदासीं ऐं इनशा घुमंदा फिरंदा ईंदासीं ऐं हक़ु सचु चवंदासीं असां हेतिरी माण्हू आहियूं असां या अली मदद चवंदा आहियूं असां इनशा ताला मौत जी बि परवाह न ऐं असां हक़ु सचु चवंदा रहूं। अच्छा तव्हां हिन वक़्तु असुल मदी जी जाओ जी असां मदईजीअ जाऊं असां मदईजीअ में सरेआम घुमंदा फिरंदा हथंदा आहियूं असां आशा हुजरा मां नालो छा आहे किथे रहंदा हो नालो मुंहिंजो लाला अदनान मीराणी आहे मां ईदगाह पाड़े में बि वेठो आहियां। अच्छा त कंदा छा आहियो असांजी कंदा कमुकार आहियूं जेको आयो तेको कंदा आहियूं हक़ लाल जो कंदा आहियूं उहो जेको रुपयो थियो उहो चौकी कंदा आहियूं या मज़ूरी कंदा आहियूं उन खां अलावा ॿियो घणो जान धंधो दाड़ी वापारी मोबाइलियूं इहो ज़मानो ढगी ढोरी
इहो ई कमु कंदा आहियूं असां। ठीकु आहे भाऊ, त तव्हां हाणे हिन वक़्तु कराची में सिक्योरिटी गार्ड आहियो। जी, हिन वक़्तु असां कराचीअ बि हूंदा आहियूं, मदई बि हूंदा आहियूं, ऐं ॿियनि बि जेको जाते रोज़ी लिखियलु हूंदी आहे असां कंदा। ठीकु आहे, त हाणे तव्हांखे अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾियण जे हवाले सां तव्हांखे को ख़ौफ़ न आहे त तव्हांखे हिते त को चङो भलो बि ईअं खुली ॻाल्हि नथो करे सघे, तव्हां जो ईअं खुली ॻाल्हि कयो था त आया तव्हांखे कंहिंजो ख़ौफ़ न आहे? ख़ौफ़ बसि सिर्फ़ु अलाह जो ई हूंदो आहे, ॿिए कंहिंजो ख़ौफ़ न थींदो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं पोइ बि दरवाज़ा खुलियल आहिनि, सिंध में बाला ऑफिसर बि आहिनि गवर्नमेंट जा। ऑफिसर त आहिनि पर कानून जी रिट कोन्हे, सभु करप्ट लॻा पिया आहिनि, पैसनि जो कारोबार थो हले, पैसनि जे ईमानदार माण्हूअ जो आहे किथे वैल्यू? मां हिन वक़्तु इन जे करे ख़ासि थो सच ॻाल्हायां त सिज बपाशा आहे, दुनियादारी मटिजी वेंदी आहे ज़मानो। हाणे हिन वक़्तु जेको ज़िलो शिकारपुर आहे असांजो, हिन वक़्तु ज़िलो शिकारपुर जेकी औरत आहे उहा असांजी हिन वक़्तु ज़िले जी छपर छांव थी रही आहे। उनखे ज़िलो शिकारपुर औरत थी संभाले। हिन वक़्तु ACP कोन्हे को जेको आहे सो हर्षे उनजो तवजो आहे। पारस बखराणी साहिब। जी जी, उन जे हूंदे अमुन बि थियो आहे शिकारपुर ज़िले में कुझु, ऐं असांजी जेकी दांह शिकारपुर में आहे त असां उनखे ॾींदासीं वञी अहिड़ो ज़मानो, पोइ बि असां सां हिमायत में असां सां ऑफिसर गॾु आहिनि। अच्छा, मूंखे तव्हां आख़िरी सुवाल इहो बि तव्हां ॿुधायो त आख़िर तव्हांखे मंशियात फ़रोशनि खां या इन्हनि खां अचानक कावड़ कहिड़े हिसाब सां आई? को तव्हांजी बि न आहे कारोबार उन्हनि तव्हांजो को पैसा खाधा अथऊं या कारोबार में तव्हांखे को परते कयो अथऊं, छा इशू आहे यार अचानक? हा जी, इहो बि तमामु भलो सुवालु आहे। जंहिं वक़्तु माना तव्हां सुवालु पुछो आख़िर में, इहो मां ख़ासि करे इहो ई थो चवां त मां कूड़ बि न ॻाल्हाईंदो आहियां। मां हिन वक़्तु नशो कंदो आहियां, सिर्फ़ु चर्स जो नशो कंदो आहियां। चर्स बि जेको आहे सो धड़ाधड़ हले थो मदईअ में, ऐं असां उन जे हिसाब सां ई था चऊं। असां बि फाथा विया आहियूं, को ॼाए ॼम खां नाहे पीतो जेको आहे सो, त असां चऊं त हीअ तमामु भली शइ आहे, हीअ सुहिणी शइ आहे, असांखे का बि न खपे इहा शइ। चर्स इहे हिते हुजनि ज़माने में असां लही जो विया आहियूं, इन हिसाब सां बि ख़ासि करे असां एक्शन खणूं। अच्छा, हाणे तव्हां माना जेको आहे ख़ुदि जॾहिं चर्स इस्तेमालु कंदड़ आहियो त तव्हांखे माना उनजो हिकिड़ो आहे त बाबा मां बि इन बीमारी में वकोड़जी वियो आहियां, त ईअं असांजो हिकिड़ो नौजवान नसुल बि वकोड़जे थो, त इहा तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नथी वणे, इन करे तव्हां माना? हा जी, असांखे ख़ासि करे इन जे करे ई नथी वणे त असां जहिड़ो माण्हू बि मतां, असां जहिड़ो ॿियो को बि माण्हू बि मतां, उन जहिड़ो टियों को बि माण्हू, अञा मुख़्तसिर माण्हू वकोड़िया पिया आहिनि। के जुवान में लथा पिया आहिनि, के नशे में लथा पिया आहिनि, के कहिड़े हिसाब सां, के कहिड़े असां हिन चर्स में फाथा विया आहियूं। जो छो त जीअं बि जहिड़े महिल में निकिरो त इहा मंशा हले थी, वरी दिलि चवे थी त वठी पीऊं असां बि। अच्छा, इहो चर्स जेको आहे कीअं पीबो आहे इहो थोरो ॿुधायो? चर्स जेको आहे, इहा चिलम आहे, जेकी चिलम पीअनि था, चिलम लख इल्म आहे। हिकु ॻाल्हि में भलो बि आहे, असां फुकराई आहियूं, हक़ु सच बि चऊं था, ऐं जेको आहे सो शींहं जी दिलि बि ॾिए थो। इंशाअल्लाह सिर वञे बि ख़ैरु आहे, क़बूल आहे। ऐं ख़ासि करे असां हिन जे करे चऊं था त हे चिलम पीअनि था, हिननि खे हर शइ। चिलम छा आहे? चिलम ठिकर जी आहे हिकिड़ी मिसाल, हिननि माना पीअनि था, हिकिड़ी दूरबीनी मिसाल आहे उहा, पोइ हाणे फूक हणेसि त वरी उनखे बैंडेज रखनि था, जेको आहे सो उहा बैंडेज हणी पोइ पीअनि था चर्स। न त उहा रोज़ु हिकु दफ़ो पीबी आहे, ॿ दफ़ा पीबी आहे, को माना वात सां पीबी आहे, सुई हणंदा आहिनि, फकी आहे, छा आहे? उन उहो जेको आहे सो नशो अहिड़ो आहे, उन में केमिकल बि मिलाइनि था उन चर्स में, ख़ालिस चर्स असुल बि न आहे। हिन वक़्तु मां को बि हलाइनि था, जेको आहे सो उहो असांखे बार बार तलब थो ॾिए। हिकु चिलम पीऊं था त वरी चऊं था त अञा पीऊं, पोइ सवें टेंशन, सवें गणतियूं, सवें गम लॻा दम, मिठा गम करे दुनिया। घणा ई शेर सबाब चवनि था, फुकराइनि, पोइ असां बि ठीकु आहे। माना जेको आहे मसइलो ॾींहं में घणा दफ़ा थी वियो आहे? असां हिन वक़्तु मां जेको पंहिंजे सिर मां चिलमा पीअंदो आहियां, साईंअ खे चवां 20 चिलमा डेली पी वेंदो आहियां, तक़रीबन 20 चिलमा, सवर पर हिकु चिलम आहे माना चर्स जी दाणी। त उहा कंहिंखां वठंदा आहियो? उहा हिन वक़्तु फरे कलोड़े खां वठंदा आहियूं, फराज़ कलोड़ो। हा, हिन वक़्तु इलाही क़ौमां हलाइनि थियूं, ऐं असां जेको जातूं आहे। किथे हलाईंदो आहे? फराज़ कलोड़ो हिन वक़्तु मदई जी शहर मस्त जे महला में वज़म हलाए रहियो आहे, जुआ हलाए रहियो आहे, ॿिया ज़मानो हर महल आहे। इंशाअल्लाह ताला पिया हक़ सच चवंदासीं असां। ठीकु आहे भाऊ, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जेको आहे तो अदनान मेराणी, जंहिं तव्हांजे साम्हूं मंशियात फ़रोशी जे हवाले सां पंहिंजा तफ़सीलात, पंहिंजा राया ऐं पंहिंजा ख़्याल वंडिया। हिन नौजवान जो इहो ख़्यालु आहे त जीअं मां इन दलदल में फासी वियो आहियां,
त तीअं आहिस्ता आहिस्ता असांजो हितां जो शहर जो नौजवान बि फासंदो थो वञे, इन्हनि मंशात फ़िरोशनि जे जार में वकोड़जंदो थो वञे। हिन खे नौजवान खे हिकिड़ो कुदरती तौर ते उल्को थी पियो आहे, अहसासु थी पियो आहे त मां इन्हनि किरदारनि खे छो न वाइखो कयां त जेको असांजो शहर जो जेको ॿियो नौजवान नसल आहे, ईंदड़ असांजे मुल्क जो फ्यूचर आहे, शहर जो फ्यूचर आहे, मासूम गुलड़ा आहिनि, नौजवान आहिनि, त उहे जेके इन बीमारी ऐं वबा खां बची वञनि।